अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान 10 बिलियन ट्री सोनामी तहत मियांवाकी अर्बन फॉरेस्ट जो इफ़्तिताह करे छॾियो। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त माहौलियात जी गदिलाण सिर्फ़ पाकिस्तान में न पर आलमी मसाइलो आहे। पाकिस्तान जी 10 बिलियन ट्री मंसूबे खे आलमी मञता मिली आहे। हेल ताईं 64 करोड़ वण लॻाए चुका आहियूं। दुनिया में मौसम गरम थी रही आहे। गॾियल कोशिशुनि सां वण लॻाए ग्लोबल वार्मिंग खां बची सघिजे थो। सिंध सरकार 1971 में पाकिस्तान छॾींदड़ बंगालियुनि खे मिल्कियतूं ॾियण वारे वफ़ाक़ी हुकूमत जे फ़ैसिले जी मुखालिफ़त करे छॾी। मामिलो सिंध असेंबली ऐं CCI में उथारण जो फ़ैसिलो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त PTI खां सिंध हुकूमत हज़म न पई थिए। इस्माइल राहू चयो आहे त ज़मीनूं कंहिं जे PU जूं न आहिनि पर सिंध जूं आहिनि। कूड़ी वफ़ाक़ी हुकूमत जूं कमेटियूं बि कूड़ियूं आहिनि। सईद गनी चयो आहे त PTI हमेशह सिंध लाइ दुश्मन फ़ैसिला कया आहिनि। सिंध पुलिस दाड़ेलनि वटि जदीद हथियार हुअण जो एतिराफ़ कंदे रेंजर्स जी मदद या रेंजर्स वारा हथियार मिलण खां सवाइ कचे में ऑपरेशन खां लाचारी ज़ाहिर करे छॾी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त ज़ुल्फ़कार भुट्टो जे फाहीअ ते क़बर बि न फदकी। नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज़ शरीफ़ एॾा वॾा लीडर न आहिनि जो संदन गिरफ़्तारीअ ते क़यामत टूडेम वारे मंसूबे वारे वाक़िए जी रिपोर्ट मिली वई आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शेख रशीद चयो त कंहिंखे गिरफ़्तार करण सां कुझु बि न थींदो। हैदराबाद में हिस्को नाअहलीअ जी इंतिहा करे छॾी। वधीक ट्रांसफार्मर धमाके सां किरी पियो। फ़क़ीर जो पिड़ वारे इलाइक़े में सरकारी स्कूल भरिसां लॻल ट्रांसफार्मर धमाके सां किरण सबबि हिकु ॼणो सड़ी ज़ख़्मी। माण्हुनि में बाहि पइजी वई। कुझु ॾींहं अॻु बि ट्रांसफार्मर फाटण जे नतीजे में 10 इंसानी जानियूं ज़ाया थियूं हुयूं। वफ़ाक़ी सरकार पारां महांगाई सटियल अवाम मथां बिजली बम किराइण जूं तयारियूं शुरू। बिजलीअ ते मिलंदड़ सब्सिडी ऐं क्रॉस सब्सिडी मरहलेवार ख़तमु करण जो फ़ैसिलो करे वरितो। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख सुप्रीम कोर्ट जो एडहॉक जज थियण खां मुअज़रत करे छॾी। चीफ जस्टिस अहमद अली जुडिशनल कमीशन खे ख़त लिखी चयो आहे त हू एडहॉक जज बणजणु नथो चाहे। खेसि मुस्तक़िल जज कयो वञे त हू तयारु आहे। सिंध अंदरि लॉकडाउन वारी नरमीअ खां पोइ कारोबारी मर्कज़ खुली विया। रेस्टोरेंट में आउटडोर जी इजाज़त ट्रांसपोर्ट मामूल मूजिबि रोडनि ते अची वई। मीडिया पाण ई ॿुधाए त का ख़ुशख़बरी आहे। सिंध में वॾे वज़ीर जी तब्दीलीअ वारे सवाल ते स्पीकर आगा सिराज दुरानीअ जो जवाबु। अदालत में पेशीअ दौरान सहाफ़ी आगा सिराज दुरानीअ खां सवाल पुछियो त ॿुधो आहे त वॾो वज़ीर तब्दील पियो थिए ऐं अवां जो नालो पहिरें नंबर ते आहे। आगा सिराज दुरानीअ जवाबु ॾिनो त उहो पार्टीअ जो अंदरूनी मामिलो आहे। नवाब शाह प्रेस क्लब जे सीनियर मेंबर मोहम्मद अनवर अब्बासी कुझु अर्सो बीमार रहण खां पोइ हिकु ख़ानगी अस्पताल में दम धणी हवाले कयो। जॾहिं त जनाज़े नमाज़ दौलत कॉलोनी नवाब शाह में अदा कई वई, जंहिंमें नवाब शाह प्रेस क्लब जे सदर ज़ुल्फ़कार अली ख़ासकेली, जनरल सेक्रेटरी नबी बख्श बलोच, सीनियर सहाफ़ी मोहम्मद सालिह बलोच, बख्श अली जमाली, फिदा हुसैन चांडियो, कामरेड अली जान रिंद, इस्माइल डोमकी, काशिफ अबड़ो, अली रज़ा बलोच, मीर मोहम्मद सियाल, समाजी अॻवान जावेद ॾाहिरी समेत शहर जे सियासी समाजी माण्हुनि पारां वॾे तादाद में शिरकत कई। जंहिंखां पोइ मरहूम जो मड़ अली शाह क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। जॾहिं त नवाब शाह प्रेस क्लब पारां अनवर अब्बासीअ जे विछोड़े ते 3 ॾींहं सोग जो ऐलान कयो वियो आहे। ऑल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन एम्समा ज़िले शहीद बेनज़ीराबाद पारां तालीमी इदारा बंदि करण ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई। प्रेस कॉन्फ्रेंस के खिताब कंदे आबिद शफ़ीक, शकील राजपूत, प्रोफेसर एजाज़ आलम, अब्दुल रहमान भट्टी ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत पारां तालीमी इदारा बंदि करण वारो फ़ैसिलो अफ़सोसनाक अमल आहे। हुननि चयो त जॾहिं प्राइवेट स्कूलनि जे मालिकनि, उस्तादनि ऐं ॿिए स्टाफ खे वैक्सीन लॻाई वई आहे त स्कूल बंदि करण जो को ॿियो जवाज़ ई नथो रहे। हुननि चयो त मुसलसिल स्कूल बंदि हुअण सां ॿारनि जी तालीम तबाह थी रही आहे ऐं ॿारनि जे वालिदनि जो मुआशी नुक़सानु थी रहियो आहे। हुननि चयो त स्कूल बंदि हुअण सां स्कूल जे हज़ारे उस्ताद ऐं मालिक माली बहरान जो शिकार थी विया आहिनि। स्कूल जी बिल्डिंग जा किराया उस्तादनि खे पघारूं न मिली सघियूं आहिनि।
अगर मुसलसिल स्कूल बंद रहा तो स्कूल के मालिकन के स्कूल बंद करना पवंदा। उन्होंने सिंध हुकूमत का मुतालबो किया तो फौरी स्कूल खोलने की इजाज़त दी वजे। असां सिंध हुकूमत के वो यकीन था ॾियारियूं त SOPs ते मुकम्मल अमल किया वेंदो। वो मुतालबो भी किया त जिन इलाक़न में कोरोना वायरस जा केसिस वधीक हुजनि उन्हनि इलाइक़नि में लॉकडाउन किया वजे। प्राइवेट स्कूल सेक्टर लाइ माली पैकेज जो ऐलान किया वजे। हल्के सकरंड के गोठ मीर खान लेगारी के रहवासी औरतुन बचल मंगड़ार मिसमात रुखसाना साहिबा मंगड़ार बिरादरी के बासरन खिलाफ कुरान पाक हथन में खड़ी मासूम बारड़न से गड नवाब शाह प्रेस क्लब बहरा एहतजाजी मुजाहिरो कंदे दाहींदे चयो आहे त कुछ डी अॻु असांजे बिरादरी जो नौजवान बिलावल मंगड़ार माड़े जलबाणी थाने की हद कचे में क़त्ल थियो हुयो। जॾहिं त हाणे मक़तूल नौजवान जा वारिस गुलाम कादिर ज़ाकिर मंगड़ार ॿिया असांजी मर्दनि ते क़त्ल जो कूड़ो इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। हुन चयो त असांजे माण्हुनि जे मर्दनि क़त्ल न कयो आहे। जॾहिं त मज़कूरा बिरादरीअ जा माण्हू पुलिस जी मारफत असांखे तंग कनि था। असांजे ॿिनि नौजवाननि नईम ऐं शौकत मंगड़ार के पुलिस गिरफ़्तार करे खणी वई आहे। हुन चयो त असां बिरादरीअ जे माण्हुनि खे हर वहिंवार ॾियण लाइ तयारु आहियूं, लेकिन असां खां वहिंवार वठण लाइ तयारु न आहिनि। जॾहिं त राति जे वक़्तु पुलिस साण करे घरनि ते चढ़ायूं करे असांखे हरासा पिणु कनि था। हुननि DIG SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त वाक़े जी साफ़ शफ़ाफ़ जांच कराए नौजवाननि जी असुल कातिलनि खे सज़ा ॾिनी वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। मोरो दादू रोड गार्डन सिटी वटि तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल खे टक्कर, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार नौजवान निसार ड्रखण फौत, जॾहिं त सरफराज़ ड्रखण सख़्त ज़ख़्मी थी पियो। इतला मिलण बैद मोरो पुलिस मक़ामी माण्हुनि फौती तौरु ज़ख़्मीअ खे एम्बुलेंस ज़रिए अस्पताल पहुचायो वियो, जॾहिं त ज़रूरी कार्रवाई बैद लाश वारसनि हवाले कयो वियो। फौती मोरो भरिसां ॻोठ वारियासो जो रहवासी आहे, जॾहिं त पुलिस कार के ड्राइवर समेत तहवील में वठी छॾियो आहे। वाक़े जी रिपोर्ट मोरो थाणे ते दाख़िल। बेड़िया रोड लॻ चाई मनूमल नौजवान यामीन चौहान 4 ॾींहं नुसरत कैनाल सदावा जे कप ते मेहूं बि वीचारे रहियो हुयो त खेसि पाणीअ जो तेज़ वहिकिरो ॻीले वियो। 4 ॾियारनि खां पोइ लाश हथ आयो। लाश जॾहिं घर में आंदो वियो त घर जे भातियुनि में रोज़ राड़ो पइजी वियो। बाद में लाश खे दफ़नायो वियो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।